चाचो मां बरकत अली वो मांखे माना तकरीबन 10 साल अॻु में मां विड़ियो मांखे मथे में रिपीटर आई पूरे ॻोठ खे ख़बर आहे कंहिंखो बि तव्हां पुछी सघो था पूरे ॻोठ खे ख़बर आहे रिपीटर आई मांखे मथे में 7 टाका आया मां सर्टिफिकेट कढाए जॾहिं थाणे ते आयो मां एफआईआर कल राति वो असांजे पाण में भाइरनि जी अणबण थी पई उनमें वो आयो मां वीडियो भी अची विया मांखे चवंदो आहे चई इहो एक्सीडेंट को जो मां करायो बाबा तूं मुंहिंजो एक्सीडेंट छो करायो हुई चए मां तुंहिंजो करायुमि हाणे त तूं बची वियो हाणे तोखे मां मारे छॾींदुमि या तुंहिंजी ॿी जंग मां भरींदुमि महिरबानी करे जज साहब एसपी साहब डीएजी साहब कहिड़ा बि सिविल अमलदार केर बि आहे उन्हनि खे महिरबानी थो करां चवां थो मुंहिंजी मदद कई वञे सुबुह मुंहिंजो को नफ़ो आहे नुक़सानु आहे मूंखे कुझु बि थियो या मुंहिंजे घर वारनि खे जो हुनजो ज़िम्मेवार मुंहिंजो चाचो मुंहिंजा पुट आहिनि महिरबानी करे मुंहिंजी मदद कई वञे हे मुंहिंजी जंग ॾिसो तव्हां हिन टाइम ते 7 साल थी विया आहिनि हे जंग मुंहिंजी ईअं सही बि न थी आहे इन मुंहिंजो एक्सीडेंट करायो जॾहिं हाणे जंग बि सही न थी थी मां पंहिंजो इलाजु करायां या उन सां मां विढ़ां माना विढ़ण जहिड़ो न इलाजु कराइण जो महिरबानी करे मां चवां मुंहिंजी मदद कई वञे। मीरपुर माथेलो मां राजा कुरैशी जी रिपोर्ट मूजिब मीरपुर माथेलो हैदरी मौला के रहवासी रहमान कोराई पंहिंजे चाचे बरकत कोराई जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो आहे त चाचो बाअसर आहे जंहिं करे हू मूंखे मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन चयो त कुझु टाइम अॻु मुंहिंजो एक्सीडेंट थियो जंहिंमें जंग खां माज़ूर बणिजी वियो आहियां। संदसि चवणु हो त गुज़िरियल राति चाचो बरकत अली ऐं संदसि पुटु नादर अली अब्दुल फ़हीम कादिर अली कोराई मुंहिंजे घर अची मूंखे धमकियूं ॾींदे चयो त पहिरियां बि तुंहिंजो एक्सीडेंट मां करायो हो जंहिंमें तूं बची वियो हुएं हाणे तोखे मारींदासीं। उन एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त चाचे ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।